मां थोड़ी वज़ाहत कया न यार मांजी इज्जत जो भी तो मसलो आ न छो चाहतो तो मां जमीयत उलमा इस्लाम जो उहदेदार आया मां ज़िले सूबे जो अमीर इन्हनि जो सदर आया ने मनो था बुधाए अब आई के गाल बुधायो हां गुजरियल को तहां जे 21 नवंबर ते को कदकोट में जलसो मां नाज या वज़ाहत है हिकिड़ी थोड़ो समझो बाबा मुखा मां थोड़ी वज़ाहत कया न यार मांजी इज्जत जो भी तो मसलो आ न छो चाहतो तो मां जमीयत उलमा इस्लाम जो उहदेदार आया मां ज़िले सूबे जो अमीर इन्हनि जो सदर आया ने मनो था यार वज़ाहत कया भी मुखे तारीख़ कहीं न वरती तो ये कुरान हितों वारन कहीं भी मूसा न ॻाल्हाए हितों वारन तारीख़ न वरती आ जिन दोस्तन वरती उन्हनि कैंसिल कई वरती भी उन्हनि कैंसिल भी उन्हनि कराई बस माने जे करना मां ॿिए हंधि ॾेई छॾी बाक़ी मां अॼु ॾींहं ताईं कंहिंसां पैसा डन न कया न एडवांस वरती आहे हे कुरान मथे ते खणी थो चवां त मां पैसा अॼु ॾींहं ताईं न कंहिंसां ॻाल्हाया न डन कया न एडवांस वरती आहे मां शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जो रूहानी पुट आहियां असांजी जमात में इहा ॻाल्हि न हलंदी आहे तंहिंजे करे ॾाढा सुभाणे अल्लाह चओ मां बाक़ी दोस्तन के दुख का मुझो उन जे लाइ थोड़ी वज़ाहत जरूरी है तहां भी चओ था मां ॿियो जलसो रखो मां अचां पाण वठो मां अचां न अचां त पोइ चओ मुंहिंजो कम ई वाइस करणा ॾाढा सुभाणे जिंदगी गुज़री वई आहे न ॻाल्हाए मां कंदकोट में घणो ईंदो सघे घणो ईंदो सभु माण्हू सुञाणींदा मूंखे मां पुराणो 27 साल मूंखे वाइस कंदे थिया 27 साल मुझो धंधो ना है मुझो रोज़ी ना है वाइज मां वो मौलवियां जो बदनियाणियूं पंहिंजनि तालिबन खे निकाह करे खुदा वास्ते ॾिनियूं आहिनि उहे बि मूंसां गॾु रहंदा आहिनि उहे मुंहिंजे मदरसे जा उस्ताद आहिनि मां चंदो घटि कंदो आहियां मूंखे सफ़ीर कोन्हे मां वाइज़ करे मदरसो हलाईंदो आहियां अल्लाह जी रज़ा ख़ातिर